नासिर दरकी तालके जे टाउन मुलाज़िमनि पघारूं न मिलण ऐं गैर क़ानूनी कटौती करण ख़िलाफ़ कम छॾे हड़ताल कई आहे। वधीक तफ़सील लाइ पेश आहे इम्तियाज़ सां भुट्टो जी हीअ रिपोर्ट। घोटकी तालका डेहरकी जे टाउन मुलाज़िमनि खे पघारूं न मिलण ऐं गैर क़ानूनी कटौती करण ख़िलाफ़ कम छॾे हड़ताल, जंहिं सबबि डेहरकी टाउन में गंदगी जा ढेर लॻी विया। वधीक धरती टीवी न्यूज़ सां ॻाल्हाईंदे टाउन मुलाज़िमनि चयो त ये हमारी टाउन इंतजामिया का ये हाल है कि हमारे जो भी मुलाजिम है, कच्चे जो पक्के हैं, काम करते हैं, शाम सुबह करते हैं, जब तनख्वाह का वक्त आता है तो फिर उनकी दिहाड़ियां काटते हैं, कटौती करते हैं। ठीक है, कटौती करके वो तनख्वाह रजिस्टर पे आप देखें, चेक करें, पूरी होती है, उधर से पैसे काट के अपनी जेब में डालते हैं। जो ये क्लर्क बैठे हुए हैं ना, हमारी तनख्वाह बनाने वाले, ये ऐसे करते हैं। अदा असो मुतालबो इहो आहे त असांजो पगार पोएं महीने जूं 24 तारीख़ ते हलियूं आहिनि। हमेशह पगार हिते लेट हलियूं, जेतिरे ताईं असां एहतजाज स्ट्राइक न करूं असांजी कोई ॿुधाइण वारो न आहे। असांजी हिते कटौती थिए थी। उन हुकूमत खां वसरनि खां मुतालबो आहे ॿुधारा जेको नाजाइज़ कटौती कई वञे त उहे बंदि कयूं वञनि ऐं टाइम ते पघार जेकी आहे उहा ॾिनी वञे, जीअं जेका फ़क़्ति आहे ज़िंदगी गुज़ारण खां ई बची सघनि। कैमरामैन शाहज़ाद भुट्टे सां गॾु इम्तियाज़ सां भुट्टो, धरती टीवी न्यूज़।